बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। अॼु जी हिन वीडियो में सिंध यूथ कार्ड जे हवाले सां तव्हांखे मालूमात ॾियण वारो आहियां। सिंध यूथ कार्ड जे हवाले सां मूं पहिरियों बि हिकिड़ी वीडियो ठाहे हिन पेज ते रखी हुई ऐं अॼु जेको आहे सिंध यूथ कार्ड जे हवाले सां जेका ताज़ी मालूमात आहे उहा तव्हां ताईं शेयर करण वारो आहियां त सिंध यूथ कार्ड मां कहिड़ा नौजवान फ़ाइदो हासिलु करे सघनि था, कीअं अप्लाई करे सघनि था। त सिंध यूथ कार्ड बाबति रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि जे सूबाई वज़ीर मोहम्मद बख़्श महर वीडियो बयानु ॾिनो आहे त इंशाअल्लाह हलंदड़ महीने मतिलबु अगस्त 2026 में सिंध यूथ कार्ड जो पहिरियों फेज़ जारी कयो वेंदो ऐं पहिरें फेज़ में 1 लख नौजवाननि खे सिंध यूथ कार्ड ॾिनो वेंदो। जीअं हिन महीने मतिलबु अगस्त 2026 में इफ़्तिताह कयो वेंदो पहिरें फेज़ जो ऐं पहिरें फेज़ में सिंध जे नौजवाननि खे 1 लख नौजवाननि खे सिंध यूथ कार्ड ॾिनो वेंदो। इन लाइ बाक़ाइदा रजिस्ट्रेशन कई वेंदी, छंड कई वेंदी, जंहिंखां बाद सिंध यूथ कार्ड जारी कयो वेंदो। सिंध यूथ कार्ड जो बाक़ाइदा इफ़्तिताह इंशाअल्लाह अगस्त में कयो वेंदो ऐं जंहिंजो इफ़्तिताह चेयरमैन बिलावल भुट्टो पाण कंदा। हिन लाइ हिकु वेब पोर्टल ऐं मोबाइल एप्लीकेशन आहे। जीअं सिंध यूथ कार्ड में अप्लाई करण जे लाइ हिकु वेब पोर्टल ऐं हिकु मोबाइल एप्लीकेशन हूंदी जंहिंजे ज़रिए नौजवान सिंध यूथ कार्ड जे लाइ अप्लाई करे सघनि था। सिंध यूथ कार्ड मां कहिड़ा फ़ाइदा मिली सघनि था, उन्हनि जी तफ़सील हीअ आहे त स्कॉलरशिप ऐं इंटर्नशिप जो फ़ाइदो मिली सघे थो, इंट्रस्ट फ्री लोन मिली सघे थो, स्किल्स ट्रेनिंग सर्टिफिकेट मिली सघंदा, पाकिस्तान ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि इंटर्नशिप एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी मिलंदी। इन खां अलावा ट्रांसपोर्ट जो फ़ाइदो मिली सघंदो, सिहत ऐं रांदियुनि में सहूलियत मिली सघंदी, डिजिटल वॉलेट ठही सघंदो, लर्निंग डिवाइसिस मिली सघंदियूं। ही मल्टीपल बेनिफिट्स आहिनि जेके सिंध यूथ कार्ड रखंदड़ नौजवाननि खे मिली सघंदा, जंहिंमें स्कॉलरशिप आहे, इंटर्नशिप आहे, ॿाहिरिनि मुल्कनि में नौकरियुनि ऐं इंटर्नशिप जी सहूलियत हूंदी, ट्रांसपोर्ट जो फ़ाइदो हूंदो, सिहत ऐं रांदियुनि जा फ़ाइदा हूंदा ऐं डिजिटल वॉलेट जी सहूलियत हूंदी ऐं उन खां अलावा लर्निंग डिवाइसिस ॾिनियूं वेंदियूं। सिंध यूथ कार्ड हासिलु करण जी उमिरि जी जेका हद आहे उहा 15 खां 29 साल आहे। जीअं 15 खां 29 साल उमिरि रखंदड़ नौजवान जेको आहे सिंध यूथ कार्ड हासिलु करे सघंदा, चाहे उहे छोकिरा हुजनि या छोकिरियूं हुजनि। रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि जे सूबाई वज़ीर मोहम्मद बख़्श महर जो चवणु हुयो त असीं चाहियूं था त सिंध यूथ कार्ड जे ज़रिए नौजवाननि खे अॻिते वधण में मदद मिली सघे ऐं सिंध जा नौजवान तइलीम समेत ॿियनि शोबनि में अॻिते वधी सघनि ऐं जेतिरो असांखां थी सघे थो असीं नौजवाननि जी माली मदद करे सघूं। इन लाइ असीं पहिरें फेज़ में 1 लख नौजवाननि खे सिंध यूथ कार्ड जारी कंदासीं। त ही बयानु हुयो रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि जे सूबाई वज़ीर मोहम्मद बख़्श महर जो, जेको वीडियो बयानु अॼु जारी थी चुको आहे। सिंध गवर्नमेंट जो जेको फेसबुक जो ऑफिशियल पेज आहे उन ते ही वीडियो बयानु जारी थियो आहे त हिन महीने मतिलबु अगस्त 2026 में सिंध यूथ कार्ड जो जेको आहे फेज़ जो इफ़्तिताह कयो वेंदो, जंहिंमें पहिरें फेज़ में सिंध जे 1 लख नौजवाननि खे सिंध यूथ कार्ड ॾिनो वेंदो। 15 खां 29 साल जेका आहे उमिरि मुक़ररु कई वई आहे सिंध यूथ कार्ड में अप्लाई करण जी। हिकिड़ो वेब पोर्टल हूंदो, उन जे ज़रिए या मोबाइल एप्लीकेशन जे ज़रिए नौजवान सिंध यूथ कार्ड में अप्लाई करे सघनि था। मुख़्तलिफ़ सहूलियतूं हूंदियूं जंहिंमें रांदियुनि जी, सिहत जी, ट्रांसपोर्ट जी, इंटर्नशिप, स्कॉलरशिप ऐं इन खां अलावा ॿियूं सहूलियतूं आहिनि जेके सिंध यूथ कार्ड रखंदड़ नौजवाननि खे मिली सघंदियूं। उमेदु आहे हीउ वीडियो तव्हांजे लाइ ज़रूरु फ़ाइदेमंद साबित थींदो। हिन क़िस्म जा वधीक मालूमाती वीडियो ॾिसण लाइ असांजे पेज सुहिणी सोच खे ज़रूरु फॉलो कंदा। वॾी महिरबानी।